ये वठे सोटी दी जी वाह हे कुछ टोकन दी जी वाह स्कूटर वारो अचे हाँ। उन्हीं का 50 रुपयो हाँ कार वारे का 150 रुपयो हाँ ये सुठे तरीके से पांजो इते बिया हाँ अगर काई भी गलती कई न हाँ तो नौकरी मां कढी छडदो मैं न वरना मां गलती की कंदो ठीक है न न बिल्कुल हाणे मां हलां तो ठीक है बा ऐं ॿुध शिकायत जो मौक़ो ना अचे नहीं तो बाबा नहीं तो जे भी शिकायत मूंखे कई न हाँ उंडी कढी न छडदो न दिल जाए कर तू बाबा दिल जाए कर मां बिया तो वनी उते जो ठीक है ठीक है हाणे मां हलां तो हाणे तू इते बिहल बी कम कार कर ठीक है जी उते भी हाँ, गेट गेट ते बी वनी उते भी है ना हाँ गेट ते बी वनी अचे को हाणे जेको आयो वठंदो मां पैसा रस्तो छॾे बि न त उहो हितो करे बीहार अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चाला खैर खैर खुश हाँ भाई टोकन दी ठीक है चाबी पई कर बाबा गाड़ी अगला वालू गाल बुध हाँ बा बाबा गाड़ी मुंहिंजी ॾिस न चङी तरह सुणे छॾ इहा ई गाड़ी मां ईअं तो खोई तो काथी हूंदो भाई ए टिकली आई त मां ॾिसे न टिकली तो खबर नहीं है ना टोकन ठीक ना है, पर यही थी ना ठीक है, ठीक है। बाकी हाणे ये करे फजीलत सही आहे सही आहे ठीक आहे। यार करी गाड़ी न पियारी थी जा फिर मां के पढ़ाए ना लेवा नई गाड़ी वती त ॼण असली कॾहिं गाड़ी ॾिठी न थे अब टोकन वठ हे छाए ए टोकन आ गाड़ी जो पैसा मोटा दे वरदो मां टोकन पैसा त मां न ॾींदो छो न टोकन वठंदो न मां पैसा ॾींदो छो तुझो पार्क आया त सॼे पाड़े में मुंहिंजो नालो आहे नालो थी पोइ मां छा के मां तुझो नौकर आहियां हिते बीठो आहियां स्कूटर बीठो थी स्कूटर ख्याल कर अरे वठु जान चले ख्याल कर हे तू पाण रख पंहिंजे मालिक खे संभाले ॾे अरे खबर आहे मांखे वठु हे रख रखो कीअं पोइ गाड़ी न मिलंदी गाड़ी कीअं न मिलंदी गाड़ी कान हलो गाड़ी कीअं न मिलंदी ना, गाड़ी नौकरी का- में कढाए छॾंदो मां गाड़ी का हलो हलो गाड़ी कीअं कढाईंदुमि नहीं बग छा तू बोले मत बना दो दादा की रात एडो हे टोकन तू पंहिंजो संभाले पंहिंजे मालिक आमा। खे ॾे जो पाड़े जो जेको छोकिरो हुयो उहो आयो थी हल 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 करो गाड़ी छोकरो आयो थी नामूना गाड़ी काढो मत बड़ा गाड़ी काढो गाड़ी काढ वरी छो आयो गाड़ी काढ बाबा मांखे ॾे टोकन ठीकु आहे घणा पैसा थींदा 50 रुपयो मांखे ॾे टोकन पैसा न ॾींदो मोत बरा पैसा न ॾींदो असांखे मस असांखे नौकरी मिली आहे हेर पैसा न ॾींदो ॿुधायां तूं हिते मूंखे बीहारियो पर्ची न ॾींदा अस्सलाम वालेकुम ज़ाहिद भा वालेकुम सलाम अलीम बा छा हाल आहे खुश आबारियूं बि ख़ैर वे वे यार इन वलू जी मजाल ॾिठई गेट ते छा की वॾी बदतमीज़ी कई चयोमांसि मुंहिंजो हिते नालो आहे वॾी बदतमीज़ी कई हिन कार्ड ते उनखे इहा ख़बर न आहे त असां उनजे पार्क जे मालिक जाफ़र जा दोस्त आहियूं वलू खे हिकिड़ो चकमो ॾियूं या जाफ़र इन खे नौकरी मां कढे हाणे ॻाल्हि ॿुध मां तुंहिंजी ॻाल्हि सॼी सम्झी वियो हाणे हीअं करे या चाबी मटाए मूंखे ॾे पंहिंजी गाॾी जी ऐं मुंहिंजी चाबी तूं वठि बाक़ी उते का पासो वठी बीह त मां हाणे वलू सां ॾिस कहिड़ी ताज़ी तोखे वठि तुंहिंजी गाॾी कहिड़ी आहे मुंहिंजी गाॾी बीठी थी परियो या नई गाॾी ज़ीरो हा यार हिनखे नौकरी मां कढाइणो थी ज़ाहिद ठीकु आहे ठीकु आहे चङो हाणे मां हलायां थो दिलि जाए कदो हल बसि मां तुंहिंजो कढां बसि अचे वलू हे कार्ड वठ अरे वलू हे बंगलो कीअं ठाहियो आहे असांजो हुनजो आहे हिन जेको मालिक आहे न असांजो सेठ हुनजो आहे जेको आहे उन ई असांखे ठाराए ॾिनो आहे पैसा घणा ॾियां वलू 50 रुपयो ॾे 50 रुपए मुंहिंजे तरफ़ां चांहि पीजांइ तूं हाँ महिरबानी यार महिरबानी हा, पंहिंजो कार्ड। महिरबानी वाह वाह वलू चलो करे दी
लो गिराक है कोई शाबाश 50 रुपए जो कादो शाबाश यार 50 रुपए चाह जो भी यो ओगड़ पिरियो अजे नमूना कराई पोरी मा पैसा ना जान के 50 रुपए मथे रहियो ए फिर तारे दाबो भी थे ने मोजो दाबे ने के मारे मुझाए भी दे 50 रुपए माल का के या ना के वदी के दिनो मा तो खुश थियो मेरा मागे अने आवत की पाइंदो अरे रुपए हाँ बोलो ये वटका मेहरबानी मेहरबानी 50 रुपए भी दे बाबा खोड़ खोड़ 50 रुपये ये गाड़ी मुझे गाड़ी ये है ना ये गाड़ी है मुझे चलो तो ना है मुझे गाड़ी नहीं हुई खैर तो है छो ये अच्छा थोड़ी सी गाड़ी मुझे नहीं हुई है तो पुरानी गाड़ी आ ना है टोकन ये हुई ना तुझी गाड़ी चले हुआ तुझे दिमाग खराब है गाड़ी मुझे नहीं आ एडिसन के चाबी 100 लगे थी 100 चाबी लगी थी चली हुई है सबा तू किए तो नौकरी कर रही हो ना ये है ना तुझी टोकन से अरे बाबा चले तू चाबी आने के लगे थी चाबी तो लगे टोकन भी दो तो लगे टोकन गाड़ी और मुझे गाड़ी गाड़ी गई मां यार ओ ओने बागो का कायो वो बियो जो यो मग पैसा भी न पड़े फिर 50 रुपए मथे भी नहीं ओने बागो वो कायो घणो कर गाड़ी 50 तो के दे या 100 दे मुझी गाड़ी के दी तो आने हां मां गोल्या वटो मां दिमाग खराब थी हाल मालिक रे हाल मासा मुझी गाड़ी तू गुम कराई ओ नौकरी में कना तो कढई या छा भी लगते थी हल हल मुझे गाड़ी बची थी हल सिद्धो थी हेलो वाके गाड़ी हथ करे दे हेलो बाबा ये फिटिंग सामो बिजली करा छदे मुझी गाड़ी गुम कई थी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अबा हे अदा सामो जो को लाइन किरी पया नी के गंडरा चरेस बिजली बंद आ सजी नो समझे नी के ठारा चरेस ठीक है ना ए बिजली सजी गंडा चरेस लाइन छिड़ी पया नो हिम्मत करे वठ आवो सर ये तो केड़ा मानू जे बिया तो काय बोलो सेटे टोकन भी तोर नंबर लागे ओने बागो एकड़ो वो गाड़ी हाणे तू बस कर हाणे मुथई ता मुजी गाल बुधो मां इन जे दिनम टोकिन के गाड़ी नहीं बिया ठीक है ना गाड़ी मुजी नहीं आ सही हाणे हिनी मुके दिनी आ गाड़ी पुरानी बिया छे लाए केर भी को काय बुधायो हाणे मनी मां जिम्मेवार आ या हे जिम्मेवार आ टोकन भी हिनी वट हर शे नी वट पोइ मुजी गाड़ी नहीं सही ने गुम कई तो मां न था तो मैंने के मां के गाड़ी भराए दो वल्लू हे नंबर 18 हे नंबर 13 तू अरे तो अंधो दियो जा वल्लू अरे बागो ओ 50 रुपए मथे भी जाइयो मागे 100 रुपए करे नहीं हो जितो में हाणे के कोई माना 50 मथे रे तो मना पर कम कितली करे बेन जा तू को मां केडो चम जको कम करे समझी सोची कम कने इज्जत वारो कम कने नो बागो pero माना मिले वो गाड़ी जे माए से पैसा ना आनी तो ओ न करे वो करे बागो करे न तो साण में छा तादी के आने बुधा हां वटा दा गाड़ी मार तो माल घर घर इठो दी इंडो वो तो के गाड़ी मोटा दीनो आने मला नहीं तो भाई हाणे तवा पेर मुके फार के मुझे मसलो की हल कंदो तवा छा कंदो हाणे अदा चतो डिठो आ घरों जो को वठी जे पतो दीदा से गाड़ी तो हाणे मां मुतमैन थी वञा जिंजा जिम्मेदार तवा सही बाकी मां के हिनी मां घणो कुछ करे छड़ो तो वल्लू तादी तेड़ी घुरे तो अदा तू वञ पतो शाम ते गाड़ी मिली वेंदी ठीक है सही ठीक है तू वञ बस मुझी गाड़ी नहीं थऊ हां बाबा तो गाड़ी मिली वेंदी नड़ी सा तो गाड़ी भरे दीदासी बस ठीक है गाड़ी मां के न मिली ने वलू ओ तुजो खैर नथी दीदा सी गाड़ी वटे दीदा सी अरे वल्लू तादी तेड़ी घुरे तो दिल चती लाए करे तो के बूट हणा तो के कसम तो के छा चमुंडी मचो तू बीहे गेट दे समझी सोची ख्याल करे बीजे बिटू मोने भागो होयो ना वो बदलायो होयो गाड़ी हल हल इठो ते घरुं जो काते घरुं जो ओ ना परे हल मुसाल हल अच रसूस अच